बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादकार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। कोशिशि पाण कंदासीं या पहिरियां हिकु ॿिनि वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधायो आहे त हमेशह जॾहिं बि पाण डेटा वठंदा आहियूं या प्लांट्स जी का पोज़ीशन ॾेखारींदा आहियूं त बॉर्डर एरिया खां अंदरि फील्ड वारे पासे ॾेखारींदासीं। ठीकु आहे। IV3 जिन्स आहे, हिन जा खोड़ सारा मतिलबु रीज़न आहिनि त बॉर्डर एरिया जी डेटा असां छो कोन वठंदा आहियूं। उहा हमेशह असांखे प्लांट्स जेके आहिनि हेल्दी ॾिसण में ईंदा आहिनि। उन्हनि ते केॾीमहिल टॉपिक ते पाण वीडियो ठाहींदासीं इंशाअल्लाह ताला। IV3 जिन्स आहे, एक्सीलेंट जिन्स थी आहे। हाणे हीअ जिन्स लॻियल आहे, हिन जी यूनिफॉर्मिटी तव्हां पहिरियां चेक कयो, बिल्कुलु बहितरीनु यूनिफॉर्मिटी आहे। ईअं लॻे थो त माना ईअं जेकॾहिं पाण हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ते प्लेट उछलायूं त तरंदी वेंदी, हेठि मथां ई न हूंदी। हिकु त हीअ बनी तमामु हाई क्लास आहे ऐं हीअ आबादकार जी महिनत थी आहे। 4-5 ज़िला विज़िट कया आहिनि, अहिड़ो पीस या अहिड़ो प्लाट मां न आहे ॾिठो, ऐं जिन्स जो अहिड़ो ग्रिप मां बनी में न आहे ॾिठो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। 26 अक्टूबर 2025 जी पोखी आहे, अॼु आहे 17 जनवरी 2026। लॻभॻि 80 ॾींहं उन खां 4 ॾींहं अॻिते या 4 ॾींहं पोइ जेके आहे पोइते पाण काउंट कंदासीं। अञा ताईं हीअ डिढे में आहे। 1 2 3 4 5 6 7, जेकॾहिं 7 पाण ॿूटा जेकॾहिं मिसाल खणूं था, 7 में हिकिड़ो बि डिढे मां कोन निकितो आहे। माना असां चऊं था त IV3 4-5 वीडियोज़ में पहिरियां बि तव्हांखे ॿुधायो त IV3 135 खां 140 ॾींहं वठंदी आहे। असां काफ़ी हद ताईं ग़लति थी सघूं था, तव्हां पंहिंजी राय ॾिजो। तव्हां वटि IV3 आहे त उहा हेडिंग या बूटिंग या हेडिंग में कॾहिं आई आहे ऐं उहा केतिरनि ॾींहंनि में पचे थी, इहे सवालनि जा जवाब तव्हां असांखे ॾिजो। ठीकु आहे। अलाह कंदो इहा जिन्स जेको आहे 125 खां 127 ॾींहंनि जे अंदरि अंदरि पचंदी या 130 ॾींहंनि जे। थी सघे थो असां ग़लति हुजूं या असां माना IV3 खां वाक़िफ़ ई न हुजूं। ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इहा कंफर्म असांखे कजो त बूटिंग मतिलबु डिढे में कॾहिं थी अचे, हेडिंग में कॾहिं थी अचे ऐं मेच्योरिटी कॾहिं थी थिए। बहितरीनु वैरायटी आहे। स्टेम हिन जो थिक आहे। हीअ ॾिसो, हीअ जेकॾहिं तव्हां स्टेम हिन जो ॾिसो त बाक़ाइदे ज़बरदस्त स्टेम आहे, थिक स्टेम आहे ऐं ग्रेन बोल्ड आहे। टिलरिंग कैपेसिटी बहितरीनु अथसि। रती, लीफ रस्ट, येलो रस्ट, स्टेम रस्ट, टिनी रती जे क़िस्मनि खां पाक आहे। अलाह जो शुक्र आहे, सिंध जी हीअ वैरायटी हींअर टॉप क्लास जी वैरायटी आहे। खाइण जी क्वालिटी कल्ह बि मां तव्हांखे ॿुधायो त मां गरम जेके दाणा अन्न जा कया हुआ। इहो कणिक जो ॾारो जॾहिं ॿारनि खे बुख़ार वग़ैरह हूंदो आहे त उहो खाराईंदा आहियूं, कणिक जो ॾारो। इन जे करे पाण माना गरम करे दाणा गरम करे पोइ असां जेको आहे हिन जी पिसाई करंदा आहियूं, ॾारो कराईंदा आहियूं। ओवरऑल खाइण जी क्वालिटी असांजी उन पोस्ट जे बि हेठियां ॾिना, तव्हां बि ॿुधायो त खाइण जी क्वालिटी कीअं आहे। इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि, इन ते पाण डिस्कस कंदासीं। हिन जी थारोली वीडियोज़ तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह ताला। पर बहितरीनु जिन्स आहे। ॾींहुं जेकॾहिं 135 खां 40 ॾींहं वठे थी, अक्टूबर जी 20 तारीख़ खां पोइ पोखियल IV3 इंशाअल्लाह ताला बहितरीनु परफॉर्मेंस ॾींदी। इहा असांजी दावा आहे, असांजो तजुर्बो आहे त 20 अक्टूबर खां पोइ जंहिं आबादगार पोखी आहे, सीड रेट जेतिरो बि ॾिनो अथसि, उन जी ईअं प्रॉपर तरीक़े सां मैनेजमेंट कई अथसि, इनपुट्स ॾिना अथसि, उहा बहितरीनु ऐं बम्पर किराब ॾींदी। वधीक अलाह पाक आसानी कंदो इंशाअल्लाह ताला। मौसम साथ ॾींदो त इंशाअल्लाह ताला अलाह साईं कंदो असांजूं सभु जिन्सूं असांखे बहितरीनु परफॉर्मेंस ॾींदियूं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। हिन वीडियो जे बारे में तव्हां पंहिंजा राय ज़रूरु ॾिजो। थैंक यू सो मच।